दादू में म्यूनसिपल मुलाजमिन एडमिनिस्ट्रेटर विच में कमीशन तां तकरार जारी है। म्यूनसिपल मुलाजमिन ऑफिस के कम छे हड़ताल करे हथन में प्ले कार्ड खड़ी एहतजाजी मुजाहरो करे डिप्टी कमिश्नर ऑफिस आडो धरणो हणी एडमिनिस्ट्रेटर असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद अली लुंड खिलाफ सख्त नारेबाजी कई। जॾहिं त मुलाजमन के एहतजाज दौरान एडमिनिस्ट्रेटर असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद अली लुंड ऑफिस के पोएं गेट का निकतो हलियो वियो ऐं मुलाजमन से गाल्हियूं करण का इनकार करे छॾियो। एक कलाक के धरणे बाद म्यूनसिपल मुलाजिम की यूनियन अगवान अब्बास अली सुहाग कादिर जमाली ऐं ॿियनि दादू प्रेस क्लब पहुची हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 3 करोड़ रुपया माहवार म्यूनसिपल की बजट है जेका सालियानी 36 करोड़ रुपया अचे थी। उन्होंने कहा कि चेयरमैन जो मुद्दो पूरो थियण बाद 8 महीनन का एडमिनिस्ट्रेटर जा अख्तियार रेवेन्यू के असिस्टेंट कमिश्नर के दिना विया जेको एक ॾींहुं भी म्यूनसिपल ऑफिस न आयो ऐं पंहिंजी ऑफिस में फाइल घुराए कम कार हलाए रहियो आहे। म्यूनसिपल यूनियन अगवान वधीक चयो त दादू म्यूनसिपल जी 3 करोड़ की बजट है जिनमें कोटेशन कढिया विया आहिनि ऐं तेल जा गलत बिल कढिया विया आहिनि। शहर में कुता मार मोहल हुई उन ते खर्च न कयो, शहर की सफ़ाई ते खर्च न कयो। 40 करोड़ की बजट है साल की, उन 40 करोड़ में म्यूनसिपल मुलाजमन लाइ बजट प्रोविजन एज पर ला वर्दियों ऐं सिलाई रखी वेंदी है जेके वक्त जा नाज़िम, वक्त जा एडमिनिस्ट्रेटर, वक्त जा चेयरमैन, वक्त जा ऑफिसर हर साल ईद ते मुलाजमन के 2 वर्दियों ऐं सिलाई ॾींदा आहिनि। मगर ही एसी मोहम्मद अली लुंड साहब जीअं पतो त हिननि 10 महीनन में कॾहिं बि ऑफिस में पैर न पातो ऐं इन जी सोशल मीडिया भी इन जी गवाही ॾींदी त म्यूनसिपल जी चार्ज वठण खां पोइ साहिब मौसूफ़ असांजे कंहिं स्टाफ सां मिलण लाइ तैयार न आहे। सिर्फ़ु मखसूस माण्हू घुराईंदो जिन ते ही बिल कॉन्टीजेंसी ऐं कोटेशन कढी ॿिया मामला जेके आहिनि उहे पंहिंजे रेवेन्यू ऑफिस में वेही हल कंदो ऐं कंहिं बि सोशल शहरी माण्हू के मोटिवेट न करे सघियो। शहर जा माण्हू केॾे वञनि जॾहिं त ऑफिस हिननि खे म्यूनसिपल जी मिलियल हुई उते एडमिनिस्ट्रेटर जी ऑफिस में वेही को बि कारोबार हिन न हलायो ऐं शहरनि खे को रिलीफ न मिलियो सिवाय इन जे त मुलाज़िमनि जे हिन साल जे वर्दियुनि ते 5 लाख रुपया कमीशन जी घुर कई ऐं उहे यूनियन जा जेके मुलाज़िमन असांजा ही जेके साथी आहिनि सफ़ाई जो अमलो आहे, फायर ब्रिगेड जा आहिनि, वाटर सप्लाई जा 1 खां 5 ग्रेड वारा जेके नंढा मुलाज़िमन उहे हिन खे कमीशन किथां ॾींदासीं। असां हिन प्रेस क्लब जे तवसु सां मीडिया के दोस्तन के तवसु सां शहरन के आला अख्तियारन के आला अमलदारन के DC SSP साहब ऐं CM सिंध साहब ऐं मिनिस्टर नासिर शाह साहब आला अमलदारन का घुर था कयूं, लोकल गवर्नमेंट के सेक्रेटरी का घुर था कयूं शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वने ताकि ये पैसा खर्च किथे थिया आहिनि ऐं मुलाज़िमन के ईद जा कपड़ा छो न ॾिना विया। असां हिते जेके 400 मुलाज़िमन उन्हनि 400 मुलाज़िमन हिते वेही ऑफिस में वेही यकजा करे उन्हनि में सख्त ताव पकड़ियल है। उन्हनि चयो त अगर ईद खां अॻु में कपड़ा ऐं सिलाई न ॾिनी वई असां एहतजाज करे शहर की सफ़ाई जो कमकार बंद कंदासीं जिन जी ज़िम्मेदारी ज़िले इंतज़ामिया DC साहब ते आयद थींदी ऐं उन्हनि खे असां लेटर भी लिखिया उन्हनि लेटर जो को भी हींअर ताईं जवाब न पहुतो है। असां वरी भी पुरज़ोर अपील था कयूं त खुदारा हिन मामले ते संजीदा थियो। ही शहरन जो मामलो है, ही असांजे दादू शहर जो मामलो है। असां इन में कॾहिं भी पोते न वेंदासीं ऐं मीडिया ट्रायल कया वञे असां अची वेहनि ऐं हिन प्रेस ते अची वेहनि ऐं ॻाल्हियूं कनि टास्क कंदा आया उहे जेका बजट आहे उहा किथे ख़र्च कई। साईं हींअर असां DC ऑफिस वियासीं उते पंहिंजी एजिटेशन पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायोसीं पर साहिब मौसूफ़ अंदर वेठा हुआ ॿाहिरि न आया असां खां पुछा बि न कयूं त छा मसलो है। हालांकि उन्हनि खे असां रिटन में लेटर ॾिनो आहे, लिखत में लेटर ॾिनो आहे त बाबा असां टास्क कयो असांजूं ॻाल्हियूं ॿुधो पर असांखे ऐं हालांकि DC साहब पब्लिक सर्वेंट आहे हुनजो कमु आहे त असां खां पुछे त बाबा तव्हां सां मसलो छा थियो आहे। असां लेटर लिखण जे बावजूदि उहे कापियूं रिसीव थियल आहिनि पर DC साहब असां सां मिलण खां इनकार करे छॾियो। ॿिए तरफ़ डिप्टी कमिश्नर दादू समीउल्लाह निसार शेख दादू इशू से ॻाल्हाईंदे चयो त वाक़ई सफ़ाई के हवाले से कुछ ॾींहं खां सूरत हाल तमाम ख़राब थी वई है। मुलाजमन के वर्दियन जा मसला जायज़ आहिनि जंहिं लाइ एडमिनिस्ट्रेटर असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद अली लुंड से ॻाल्हायो है। डिप्टी कमिश्नर दादू समीउल्लाह निसार अली शेख वधीक चयो त एडमिनिस्ट्रेटर ऐं म्यूनसिपल यूनियन जा पाण में जेके इख़्तिलाफ़ आहिनि उनखे मां कीअं था ॾिसो ऐं बजट ते जेका कमीशन ते तकरार आहे या ॿियो को इशू आहे ऐं जेके बिल रुकिया पिया आहिनि
म्यूनसिपल जा एडमिनिस्ट्रेटर थोरो सही नथो करे ऐं जेके हड़ताल ते हलिया विया आहिनि म्यूनसिपल मुलाज़िम ऐं यूनियन जेका आहे उहा सॼी हड़ताल ते वई आहे, अॼु बि ऑफिस जी तालाबंदी आहे, उन हवाले सां दादू में जेको आहे सफ़ाई जे हवाले सां काफ़ी सूरत हाल रिसेंटली ख़राबु थी आहे। उहे जेके तव्हां शयूं इंडिकेट कयूं आहिनि, जंहिंमें मुलाज़िमीन जा मसइला आहिनि, उन्हनि जी वर्दियुनि जा मसइला आहिनि, उहे इशूज़ थोरा क्रिएट थी विया आहिनि। मां कल्ह AC साहब सां ॻाल्हायो हुयो, उन्हनि सां अॼु मीटिंग करे सभिनी खे विहारे असांजी कोशिशि इहा आहे। बेसिकली इशू इहो आहे त छाकाणि AC साहब चए थो त NIT कॉल थींदी इन हवाले सां, छाकाणि उहो कोटेशन जी जेका लिमिट ॾिनल आहे उन खां वधीक आहे, उहो थोरो इशू अचे पियो। इंशाल्लाह ईद खां अॻु में असां इहो रिज़ॉल्व कराईंदासीं इशू। सर, शहर जी सूरत जेका आहे सफ़ाई जे हवाले सां तमामु ख़राबु आहे, मशीनरी ख़राबु आहे, उन हवाले सां मशीनरी में असां वटि टोटल तव्हांखे ख़बर हूंदो 24 वार्ड आहिनि, हर वार्ड में हिकिड़ो असांजो रक्शो ॾिनल आहे। उन मां तक़रीबन असां 6 खां 7 रक्शा अहिड़ा आहिनि जिन में मेजर फॉल्ट अची विया। उहो बि मां हिननि खे चयो हुयो ऐं प्रोग्रेस रिपोर्ट हिननि जमा न कराई आहे। बक़ाया रक्शा असां ऑन एंड ऑफ जेके आहिनि रिपेयर कराईंदा रहंदा आहियूं, जंहिंमें माइनर रिपेयर हूंदा आहिनि। पर अगेन तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, इन्हनि जी सेटिस्फैक्ट्री परफॉर्मेंस न आहे ऐं मेजर इशूज़ इहे ई आहिनि त जेके जेन्युइन मसइला आहिनि मुलाज़िमीन जा, उहे हिन वक़्त ताईं एड्रेस AC साहब तसली बख़्श तरीक़े सां उन्हनि खे न करे सघियो आहे। इंशाल्लाह जेको आहे इहो अॼु सुभाणे ताईं असांजी कोशिशि आहे त छाकाणि रमज़ान जो बि महीनो आहे, साम्हूं ईद बि अचे थी, हिननि खे कपिड़नि वग़ैरह जी बि ज़रूरत आहे ऐं ॿियो इहो आहे त ईद खां अॻु में असां चाहियूं था त सफ़ाई जी सूरत हाल घणी बहितर थी वञे, छाकाणि हे वॾो त्योहारु हूंदो आहे मुस्लमाननि जो, जंहिंमें ज़रूरी आहे त ईद जे मौक़े ते रमज़ान जो जेको आख़िरी अशरो हूंदो आहे, जंहिंमें इबादतूं वधी वेंदियूं आहिनि, हर तरह सां जेको आहे मसाजिद जी तरफ़ माण्हू वधीक वेंदा आहिनि, त इन में असांजो शहर जो लुक कुझु बहितर हुजे, सफ़ाई सुथराई जो कमु कुझु बहितर थी वञे। एडमिनिस्ट्रेटर छा हटायो वेंदो या इन्हनि जी पाण अंडरस्टैंडिंग थी सघे थी हिन सूरत हाल में? एडमिनिस्ट्रेटर हाणे रिसेंटली तव्हांखे ख़बर आहे त 2 हफ़्ता अॻु ई चेंज थियो आहे, विच में एडमिनिस्ट्रेटर जा इशूज़ हुया। हाणे जेको एडमिनिस्ट्रेटर आयो आहे इहो पहिरियों बि हिते कमु करे चुको आहे, पर हिन दफ़े मां ॾिठो आहे त हे हिकिड़े नए जज़्बे सां आयो आहे, नए रिज़ॉल्व सां आयो आहे। कुझु ॾींहं अॻु मां मुश्तरका विज़िट कई हुई, जंहिंमें मेन रोड्स वग़ैरह असां ॾिठासीं, त उन में सफ़ाई कुझु उन एफर्ट विधो। मूंखे थोरो सो बहितर इम्प्रूवमेंट उन में इन लिहाज़ खां नज़र आई त पहिरियों जेको उन जो लिथार्जिक एटीट्यूड हूंदो, हाणे काफ़ी एनर्जेटिक उन खे मां ॾिसां पियो, पर उन खे अञा वधीक एफर्ट विझण जी ज़रूरत आहे। आई एज़ डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जो बीइंग हेड उन खे लुक आफ्टर कंदुमि ऐं उन्हनि जा जेके बि इशूज़ आहिनि उहे मुंहिंजी ज़िमेदारी आहे, असां उन खे म्यूचुअल कंसेंट सां हल करण जी कोशिशि कंदासीं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त म्यूनसिपल मुलाज़िमनि पारां एडमिनिस्ट्रेटर असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद अली लुंड मथां करप्शन जा लॻायल इल्ज़ामनि जी जांच कराई वञे। अगरि एडमिनिस्ट्रेटर करप्शन कई आहे त उन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे आवाम जे टैक्स बजट ते हथ साफ़ कंदड़ कामोरनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए म्यूनसिपल मुलाज़िमनि जा जाइज़ मसइला हल करण सां गॾु शहर जी हंगामी बुनियादनि ते सफ़ाई पिणु कराई वञे।